अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम सिंधी भाइरनि खे सिंधी टोपी अजरक जे ॾियारे ते असांजे सिंधी भाइरनि खे सिंधी सकाफ़ती ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। त असांजे बज़्म रज़ा पूरी टीम जी तरफ़ खां ऐं एडमिन इसाक़ रज़ा जी तरफ़ खां, एडमिन अब्दुल वहाब रज़ा जी तरफ़ खां, एडमिन अब्दुल वारिस जी तरफ़ खां, एडमिन मोहम्मद जावेद जी तरफ़ खां तव्हां सभिनी सिंधी भाइरनि खे सिंधी सकाफ़ती ॾियारे जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि, खोड़ सारियूं मुबारक हुजनि। सिंधी टोपी अजरक वारा तमामु ई सुहिणा माण्हू, प्यारा माण्हू, मोहबती माण्हू, महिमान नवाज़ी सॼी सिंध में आहे। सिंध सॼी सूंहं आहे, जेकॾहिं असां उन ते पंहिंजे सिंधी सकाफ़त ते सही तरीक़े सां सही माना में अमल करियूं। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर सिंधी सकाफ़ती ॾियारो खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि, खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। पूरी बज़्म टीम जी तरफ़ खां सिंधी सकाफ़ती ॾियारो तव्हांखे मुबारक हुजे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम सिंधी वासियन के सिंध जे सकाफ़त वारे ॾियारे जूं लख लख मुबारकूं, लख लख वाधायूं। बज़्म रज़ा ढेर शरीफ़ जी पूरी टीम जे तरफ़ खां, बिलख़ुसूस एडमिन जनाब साईं मोहम्मद इसाक़ अत्तारी साहब जे तरफ़ खां तमाम अहबाबन के सिंध जे सकाफ़त वारे ॾियारे लख लख वाधायूं, लख लख मुबारकूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातिमिन नबिय्यीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीदी वल बुरहानिर रशीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन तुअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। आमन्तु बिल्लाहि सदक़ रब्बल आलमीन। हम्द ऐं सलात खां बाद मुंहिंजे जुमला सिंध वासियन के, सिंधी क़ौम के यौमे सकाफ़त यानी टोपी ऐं अजरक जे ॾियारे जी मुबारकबाद पेश करियां थो। सिंध जे अंदरि सकाफ़त जो ॾियारो अॼु खां यकीनन ग़ालिबन तक़रीबन 5000 साल पुराणो इहो सकाफ़त जो ॾियारो मनाए अचनि पिया। सिंध जे अंदरि अज़ीम शान इहो सकाफ़त जो ॾियारो इन जे करे मल्हाइबो आहे त इन सिंध जे अंदरि औलियाए कामिलीन जूं मज़ारात पुरअनवार बि आहिनि ऐं हिन सिंध धरतीअ जे अंदरि हे कामिल वली बि रहनि था। मुंहिंजी मुराद हुज़ूर सैयदी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैहि जी मज़ार पुरअनवर बि सिंध जे धरतीअ ते आहे। हज़रत शाह शहबाज़ क़लंदर रहमतुल्लाहि ताला अलैहि जी बि मज़ार पुरअनवर सिंध धरतीअ ते आहे। अगरि आउं नाला वठंदो वञा त मखदूम नूह जी बि मज़ार पुरअनवार सिंध जे अंदरि आहे। अहिड़नि तरीक़े सां अल्लाह जे जुमला जेकी औलियाए कामिलीन आहिनि त इन जे करे हिन सिंध खे बाबुल इस्लाम बि चयो वियो आहे। सिंध जी सकाफ़त हिकु अज़ीम सकाफ़त आहे। त सिंध जी सकाफ़त असांखे हिकिड़ो इहो बि दर्स थी ॾिए त उरियानी न हुजे, फ़हाशी न हुजे, बल्कि हिकु मोहब्बत जो अंदाज़ हुजे ऐं इहो मोहब्बत जो अंदाज़ सिंध जे अंदरि अमन जी हिकु पहचान करे, अमन जो दर्स ॾिए। छो जो सिंध जी हिकिड़ी इहा बि सकाफ़त आहे त सिंध जे अंदरि अमन हुजे, जेकी बि यानी असांखे सिंध जेको उहो सेखारियो आहे त औरत जे मथे ते रओ ॾियणु, त इहो सिंध जी हिकिड़ी सकाफ़त आहे। अॼु खां तक़रीबन चंद साल अॻु सिंध जे अंदरि हिकिड़ो सिस्टम अजीब हली रहियो आहे। हिन सकाफ़त जे ॾियारे जे नाले सां औरतनि खे पटका ॿधाया वेंदा आहिनि, उन्हनि खे नाच गानो करायो वेंदो आहे। इहा सिंध जी सकाफ़त न आहे, बल्कि सिंध जी सकाफ़त इहा आहे त औरतुनि जे मथनि ते रओ हुजनि ऐं उन्हनि खे क़ुरान हदीस जी तालीम मां साबित कयो ॾिनो वञे। क़ुरान हदीस जी तिलावत कनि, मुस्तफ़ा जी नात अलैहिस्सलाम जी पढ़नि। अहिड़े तरीक़े सां हर उहो कमु जेको शरीयत जे अंदरि जाइज़ हुजे असांखे खपिजे त 5 दिसंबर ते इहो ॾींहुं मल्हाए करे ऐं हिन सिंध जी हिकु अज़ीम इहा बि सिंध जो हिकु ख़ुशहालीअ जो सिस्टम आहे त हिन जे अंदरि आलम रब्बानी अल्लामा मुफ़्ती आज़म मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ जहिड़ा जवान रहनि था। अल्लाह ताला संदसि मज़ार पुरअनवर ते रहम ऐं करम फ़रमाए। ऐं सिंध जे अंदरि जेकॾहिं दुनियावी ऐं दीनी सिस्टम जे लिहाज़ सां ॻाल्हि करियूं त असांजो अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामा फ़ुयूज़हू हिकु अज़ीम कमु करे रहिया आहिनि। मुफ़्ती जान अहले सुन्नत मुफ़्ती मोहम्मद जान नईमी दामत फ़ुयूज़हुम बि
पंहिंजे मदरसे जे अंदरि हिकु अज़ीम शान दीनी तालीम ॾेई रहिया आहिनि। इहे सभु सिंध जो हिकिड़ो फैज़ आहे ऐं आलिम रब्बानी सिंध में रहिया आहिनि। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां ऐं तव्हां तमामु अहबाबनि खे बिलख़ुसूस हिन टोपी ऐं अजरक वारे ॾिहाड़े जे नाले सां क़ुरान और हदीस ते अमल करे, नाते मुस्तफ़ा पढ़ी करे, क़ुरान पाक जी तिलावत करे, हिन पुर वक़ार ॾींहं जी ताज़ीम ऐं तौक़ीर करियूं त अल्लाह ताला असां ऐं तव्हां जे हालनि ते रहम ऐं करम फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।